अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तरीक़ाज़ी में वली कार रहा है यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सुहेल आफ़रीदी साहब जो हिते अचणु ज़ाहिर आहे काफ़ी एंटिसिपेटेड हो, काफ़ी नज़रूं पाण में टिनि ॾींहंनि खां ॻाल्हायूं पिया त KPK जा जेके वज़ीर आज़म आहिनि उहे वज़ीर आज़म अचनि था पिया, पर सवाल आहे घणनि माण्हुनि खे हुयो त भई काटा लॻियल आहे, न थींदो, पीपल्स पार्टी छा कंदी छा न कंदी, पर पीपल्स पार्टी काफ़ी वॉर्म वेलकम ॾिनो आहे, अजरक बि पारायो आहे, टोपी बि पाराई आहे, सईद गनी ऐं ॿ टे पीपल्स पार्टी जा इवन जनरल सेक्रेटरी पहुता आहिनि उते उन्हनि बि चयो आहे त असांखे ॾाढो सुठो वेलकम ॾिनो वियो आहे। उन्हनि बि जेको आहे उन ॻाल्हि खे मञियो आहे, संडे ते उन्हनि खे जेको आहे उहो जलसे जी इजाज़त ॾिनी वई आहे। अञा ताईं त का बि क़िस्म जी बदमज़गी न थी आहे। पीपल्स पार्टी चए थी त भई पंजाब वारो पंहिंजो जवाबु ॾियनि, असां पंहिंजो जवाबु ॾींदासीं। न ठीकु थियो, सुठो थियो आहे। इहो ई हिकिड़ो सियासी जेस्चर जो थियणु खपे, मुल्क में सियासत थिए पई। बाक़ी इहो चवणु त नवाज़ लीग वारा पंहिंजो जवाबु पाण ॾींदा पंजाब वारा, सवाल सिर्फ़ु नवाज़ लीग जो त न आहे। PTI सां त एट द फेस ऑफ इट त ज़ाहिरी तरह त असांजी जेका एस्टाब्लिशमेंट आहे उहो बि नाराज़ आहे। त हिन में आऊं हिन ॻाल्हि खे ॿ टे दफ़ा चई चुको आहियां त जेकर वर्जा न पियो कयां त आऊं सम्झां थो सियासी तरह ही बिल्कुलु ठीकु आहे। हिकिड़ो सुठो सियासी कल्चर इहो ई हूंदो आहे, तव्हां पंहिंजे मुखालफ़नि खे बि स्पेस ॾींदा आहियो, कोई दुश्मनी त कोन्हे। हिकिड़ो अची वियो छा फ़र्क़ु पइजी वियो, हिकिड़ो जलसो करे वठंदो त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो, अगरि को रियासत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त वरी FIR बि तव्हां कटे छॾिजो, इहो त इट्स पार्ट ऑफ द गेम। लेकिन हिन में को सही पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो सियासी फ़ैसिलो आहे। आई थिंक इन में को बुराई न आहे। हाणे अचो त हिन ॻाल्हि ते त छा एस्टाब्लिशमेंट खे इहो जेको पीपल्स पार्टी पंहिंजी पॉलिटिकल पोस्चरिंग करे पई या पंहिंजो जेको हिकिड़ो जेस्चर ॾेखारे पई, हिकिड़ो सॉफ्ट पॉलिटिकल इमेज क्रिएट करे पई टूवर्ड्स PTI, त छा इहो ॿियनि हल्कनि खे बि क़ाबिल क़बूल हूंदी? मरियम नवाज़ खे न वणे न वणे, उनजी ते शायदि पीपल्स पार्टी खे एतिरी परवाह बि न हुजे, पर जिन्हनि जी परवाह आहे त उते पोइ पाण इहे सम्झूं त किथे हू बि शायदि चाहिनि था त किथां न किथां को रस्तो अगरि निकिरी अचे, इहो महसूसु थियण खां बिना त कुल असां झुकिया आहियूं या लचक ॾेखारी आहे त छा हर्ज आहे। हाणे ॻाल्हि ॾिसो, एतिरी ॻाल्हि पाण बि सम्झी सघूं था जेको सुहेल आफ़रीदी सां हिते वेही मुराद शाह या सईद गनी साहब या इहे वेही को मसला हल कोन कराए सघनि था। लेकिन हिकिड़ो अहसासु त को अहिड़ी दरवाज़ो बि आहे जिथे जेको दरवाज़े जे अंदरि हिकिड़ो शख़्स आसिज़दारी वेठो आहे। दरवाज़ो जिथे वञे पियो जंहिं घर में उनमें हिकिड़ो आसिज़दारी साहब बि वेठो आहे। त हिकिड़ो अड़चियल पैगाम आहे न त हींअर छाकाणि त सुहेल आफ़रीदी जेको चीफ मिनिस्टर आहे, ही PTI जो हिकिड़ी तरीक़े सां फेस ठहियो आहे, मतिलबु चहिरो इहो ई आहे, ऐं ही बि मज़ाहमती चहिरो आहे त भई ख़ासि हिन खे आंदो वियो आहे वज़ीरिस्तान मां, उतां चूंडियल माण्हू खे, ऐं ही चए थो फौजी ऑपरेशन न करणु ॾींदसि। ऐं पोइ मतिलबु ऐं हुन खे ई चयो वियो आहे, टारगेट बि इमरान ख़ान हिन माण्हू खे ॾिनो आहे त तूं स्ट्रीट मूवमेंट शुरू कर। त उन मौक़े ते हिकिड़ो ऐं सियासत में हमेशह सियासत हुजे जहिड़ो हुजे, उनमें को न को दरवाज़ो हमेशह खुलियल छॾणु घुरिजे। पोइ ज़रूरी न आहे त हुन दरवाज़े मां अॼु ई का आमद रफ़्त थी वञे, पर हिकु दरवाज़ो खुलियल हुजणु खपे। समूरी सियासी लॉजिक ते हिन जेको सिंध में थिए पियो, मुंहिंजे ख़्याल सियासी मंतक त इहो ई चए थी जेको थिए पियो। बाक़ी हाणे छाकाणि त मामिलो ज़ाती आहे, तंहिंजे करे पसंदि न अचे त उहो हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। पर मुंहिंजे कल्ह बि गुज़ारिश की आउं सम्झां थो पीपल्स पार्टी बि ही जेको जेस्चरिंग करे पई कि ही किथां न किथां कंध जो हाकारी हिननि खे इशारो मिलियो आहे त भई अगरि करणु चाहे त करे वठो, असांखे एतिराज़ न आहे। सो ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल ई बहितर मूव आहे। ऐसा पर नोट कजे अगरि जे त काफ़ी टाइम खां जॾहिं खां इहे डायलॉग वग़ैरह ऐं इहे ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि, इहे सभु कुझु शुरू थियो आहे, त ज़ाहिर पहिरां अचकज़ई साहब एक्टिव थिया, अचकज़ई साहब वरी पहुचियो त टॉक्स लाइ बि तयारु ऐं पोइ पहिरां सुहेल आफ़रीदी साहब लाहौर चकर ॾेई आया,
वरी पोइ अचकज़ई साहब हाणे लाहौर में घुमनि था पिया, वो तॾहिं बि नवाज शरीफ की मेड़ाऊं थदराणनि था पिया। तो नवाज शरीफ साहब आप कैसे अपने घर में जाते हैं, कैसे अपनी फैमिली को देखते हैं, जब आपको पता है, जब आपको आपके घर वालों को पता है कि आप खुद हारे हुए हैं, हुन ताईं उन्हनि खे तनाव तंज़ारनि था पिया उहो पंहिंजी जाइ ते। पर ई जेका मूवमेंट थिए थी, हे जेको PTI वरी सोहेल अफरीदी साहब कराची, वरी पोइ कराची में सुठो हिकिड़ो अञा ताईं ख़ुशगवार माहौल सां कमु थिए थो पियो, त इहा मूवमेंट ज़ाहिर किथे न किथे इंडिकेट करे थी न त किथे न किथे इवन इफ पर्सनल मामलात या इवन इफ जेको डिॼारियो वञे थो पियो, समवेयर किथे न किथे इहा सोच बि आहे त मामिलो ठही वञे त भली ठही वञे। ॾिसो हमेशह कंहिं बि झेड़े में हिकिड़ा हॉकिश अप्रोच रखंदा आहिनि ऐं वरी हिकिड़ा तमामु झेड़े जे मूड में रहंदा आहिनि, हिकिड़ा थोरो थधो रहंदा आहिनि। त कॾहिं का जेको थधो ज़हन रखंदड़ लॉबी हूंदी आहे हू हावी थी वेंदी आहे, कॾहिं हॉकिश जेके विढ़ण जे मूड में हुजनि था हू हावी थी वञनि था। हिते आउं नथो चाहियां त केरु हावी थियो आहे या न थियो आहे, आउं सम्झां थो हीअ बसि हिन खे एतिरो ई सम्झिजे, हिन मां को वॾी उमेदूं न लॻाइजे, बसि एतिरो ई सम्झिजे त हिकिड़ो दरवाज़ो PTI खे नज़र ईंदो त हीउ खुलियल आहे दरवाज़ो। कॉलर असांजा शबीर जाफ़री राणीपुर मां। जी जाफ़री साहब छा चवणु चाहींदा? साहिब जी अॼु सिंध जो दौरो करे त KPK जो जेको आहे वज़ीर आला ऐं पीपल्स पार्टी पारां वॾो इस्तक़बाल कयो आहे। छा हिन जो पीपल्स पार्टी को एस्टेब्लिशमेंट खे ब्लैकमेल करे को वॾो कमु वठण वारी त न आहे जो एस्टेब्लिशमेंट हेॾो DGIX पारां हिकिड़ा क्लिप्स हलाए था वञनि PTI जे ख़िलाफ़, वरी हेॾो ॿीहर वॾा इस्तक़बाल था कया आहिनि, ॿिए जलसे जी इजाज़त ॾिनी वई आहे, इन ते क़ाज़ी साहब छा चवनि? ठीकु साईं। सही, फ़िलहाल असांजी इस्टेब्लिशमेंट खे ब्लैकमेल त फ़िलहाल कंहिं बि दर में फ़िलहाल सिर्फ़ु पीपल्स पार्टी न, कंहिं में बि फ़िलहाल अहिड़ी त सिचुएशन न आहे। लेकिन ऐं न ई इस्तक़बाल पीपल्स पार्टी कयो आहे, न सिंध गवर्नमेंट कयो आहे। बसि सईद गनी जी टोपी अजरक पाराए छॾी आहे, उहो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि थींदी आहे। जेतिरा घटि माण्हू हुआ या वधीक हुआ उहो हुन जा ई हुआ, PTI जा आहिनि। ऐं PTI केरु इनकार कंदो त कराची में हुनजी वॾी हिकिड़ी सपोर्ट बेस आहे। जॾहिं फेयर इलेक्शन थींदी त हुनजी बि नज़र अची वेंदी। सो बाक़ी हाणे में ॾिसो ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं न बि वणंदियूं आहिनि, उहो ठीकु आहे, लेकिन पोइ हिन महिल हिन मुल्क में जेको कुझु आहे हिन टे ऑप्शन्स आहिनि। अगरि पाण थोरे लिखी ॻाल्हि कयूं, हिन ॻाल्हि खे छॾियूं सोहेल अफरीदी वारी ॻाल्हि खे, पर टे ऑप्शन। हिकिड़ो ऑप्शन इहो आहे त पंहिंजी ॻाल्हि ते ई सफ़ा ज़ीरो टॉलरेंस सां हलिजे ऐं हिन विच में अगरि सॼो सिस्टम उथल पुथल थी वञे भले थी वञे। हिकिड़ो आहे ऑप्शन त न यार हिन सिस्टम में जंहिंमें ही इत्तेहादी बि आहिनि, पीपल्स पार्टी बि आहे, ही बि आहे, सभिनी खे थोरो थोरो राज़ी करे हलायो, थोरो अखि बि ॾेखारियो, थोरो प्यार बि कयो, त ईअं गॾो गॾु हलाइजे ऐं जीअं मामिलो अॻिते वधे। टियों ऑप्शन छा आहे? टियों ऑप्शन इहो आहे त अडियाला वारे सां ॻाल्हाए वठिजे। हाणे तव्हां ॾिसो त जेको ऑप्शन C आहे, यानी आख़िरी ऑप्शन जेको मूं चयो अडियाला वारे सां ॻाल्हाइण वारो, उन में कई पेचीदगियूं आहिनि। जी हा, कई पेचीदगियूं आहिनि। जेको ऑप्शन A हो त सभिनी खे भले अगरि पीपल्स पार्टी नाराज़ थिए त भले थी वञे, ही बि थी वञे त थी वञे, ऐं पोइ आख़िर में सिविलियन सेटअप खे फ़ारिग करे छॾिजे। इहो बि चवण लाइ त ठीकु आहे, पर बहरहाल हिकिड़ी मुश्किल सूरत हाल थी वञे थी, पोइ तव्हांजे विच में को बफर ई नथो हुजे। जेको मार्शल आर्ट्स लॻंदा आहिनि त उहो मिलिट्री रूलर्स ऐं अवाम जे विच में का बफर न हूंदो आहे। हीउ जेको हाइब्रिड सिस्टम आहे हीउ बिल्कुलु ठीकु आहे। त जेको कुझु ग़लति पियो थिए सिविल हुकूमत जे करे थिए पियो, जीअं इमरान ख़ान कयो, जेको जीअं इमरान ख़ान जे मामले में हो। सो एतिरो सवलो न आहे ऑप्शन A बि, ऑप्शन C बि सवलो न आहे। तंहिंजे करे ऑप्शन B जेको आहे त हिन किसे खे जीअं तीअं करे हलाइजे। फ़िलहाल हिन ते को गोराच जो अञा जेको आहे उहो ओॾे क़िस्म जो आहे। अली खान लाको आला मां। जी लाको साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। हा साईं, इहो हिकिड़ो अली खान साहब सवाल इहो आहे त KPK जो जेको वज़ीर आला आहे पंजाब मां दौरा करे सिंध में पहुतो आहे ऐं सिंध में कराची में सुठे नमूने सां हिनखे पीपल्स पार्टी हुकूमत सपोर्ट करे थी। ऐं इहो ॿुधण में आहे त हू शायदि हैदराबाद में अचे थो कुझु दिल्ली कॉमर्स सियासतदान सां मुलाक़ात करण लाइ। त
उन्हनि सां मुलाक़ात करण जो मक़सदु छा आहे ऐं को वॾो इतिहाद को ठहे इहो एॾी मजबूरी थी आहे कि इहो सिधी सियासतदान सां ॻाल्हाइण अचे थो। कैसा मुलाकात है? सही हैदराबाद अचे पियो सिंधी सियासतदान सां साईं जी शायदि मुराद हूंदी जेके असांजा कॉम्प्रेस अॻवान आहिनि पार्टियूं इन सां थींदो रहंदो आहे। ज़ैन शाह त हिननि जी हुन इतिहाद में बि शायदि आहे टीटीएपी में TTAP अवैसी साहब भी हा सफ़दर अब्बासी साहब बि उहे त कराची में हूंदा आहिनि GDA त ऐं अगरि कॉम्प्रेसनि सां अयाज़ पलीजो सां या ॿियनि सां कंहिंसां मिली वठंदो त मिली वठंदो गलत भी ना है वैसे। त उन सां छा इन वॾो इतिहाद छा वधो इहे थींदो रहंदा आहिनि इहे इतिहाद ऐं पोइ मतिलबु इहे त घणे बार ॾिसो ज़ैन शाह अॻु में हिकिड़े कॉम्प्रेस आहिनि हू अॻु में आहिनि हिन में TTAP में टीटीएपी में घणी इहा का मूव न आहे वो इत्यादि पुराना रहियल आहिनि काफ़ी टाइम खां कॉलर हुजे फ़कीर लखाणो संजराणी मीरपुर कासमा। जी संजराणी साहब छा चवणु चाहींदा? सबका पहले साईं के तरह के फलन थे काल हिकिड़ी सिंधी चैनल ते हिकिड़े साहसी ते चएसि असांखे तंज़री हले आई री तारीख़ हिदायत आहे ईरान सदर में साईं खे बि जेकॾहिं दावत हुजे काज़ी साहब खे त महिरबानी करे ॿ इशू सिंध जा साईं थाणे हिकिड़ो सिंध जी ज़राअत जी असांजी प्रिया कुमारी जे नाले ज़िया नंजार साहब तकरीर कोई कई पर प्रिया जो बि नालो ई कोन हुन दाढ़ी न लिखे सरदार तू कई सुनिंदर ते प्रिया कुमारी छो न निशारे करी सही अॼु महिरबानी करे हाणे सदर में इहो सवाल दे ताजो अलाए मिक्स करे रहिया आहिनि साईं घणी चैनल ते पोइ अली काज़ी छा घणी ॻाल्हियूं मिक्स करे रहिया आहिनि। संजराणी साहब पोइ हीअ ॻाल्हि छिटी कजो छा थियो आहे के सिंधी चैनल ते ऐं हुन अली काज़ी जो छा मामिलो ॿुधायो ख़बर न आहे। नवी वक्स ताईं कश्मीर जी ताईं साहब छा चवणु चाहींदा? अस्सलामुअलैकुम अली साहब सलाम साईं मुंहिंजा ॿ सवाल आहिनि साईं। हिकिड़ो सवाल इहो आहे त जेको अॼु वज़ीर आला KPK सिंध दौरो करे थो पीपुल्स पार्टी हिननि खे सुठे टेस्ट आहे पीपुल्स पार्टी जो उनखे वेलकम कयूं छा इहा हिकमत अमली थी सघे थी जेको MQM के ते आहे ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी खे इंटीरियर सिंध में को वॾो सेट बैक नथा करे सघनि हीअ हुते MQM खे सेट बैक करे सघनि था इन जे पोयां इहा हिकमत अमली आहे। ॿियो साईं जेको डोनाल्ड ट्रम्प मां तोखे चवंदुमि ही इज़ अ मतिलबु बिग बीस्ट मतिलबु दुनिया लाइ ख़तरो साबित थींदो हू चए थो त मां दुनिया में जंहिंखे चाहींदुमि उन ते हमिलो कंदुमि मूंखे मूं ते को इंटरनेशनल लॉ लागू ई नथो थिए आई एम ओनली वन मैन इन ते सभु सहेली का साहब कदाच बहितर कयोसीं। जी साईं पहिरीं साईं संजराणी साहब चयो हू ॻाल्हि त मूंखे सम्झ न आई त अली काज़ी सिंधी चैनल उहो छा हो साईं ॿुधाइजो ॿीहर फ़ोन करे जेसिताईं हू ॻाल्हि आहे त सिंध जा ॿ वॾा मसइला आहिनि हिकिड़ो ज़रात ऐं ॿियो प्रिया कुमारी हली ॿई वॾा तमामु वॾा मसइला आहिनि संजराणी साहब पर अमन अमान प्रिया कुमारी बि अमन अमान जो ई हिकिड़ो हिसो आहे वॾो हिसो आहे पर आहे वॾी अलामत आहे हिसो न आहे अलामत आहे। ईअं मंशात तमामु वॾो इशू आहे असां वटि तालीम जी जेका सूरत हाल वञी बीहे पई सो अनेक वॾा मसइला आहिनि पर ही बि वॾा मसइला आहिनि ऐं हिते अक्सर जेतिरो माण्हू ॻाल्हाए सघे थो ऐं जेतिरो चई सघे थो हाणे ओतिरो ई जीअं माण्हू हिकिड़े ई वक़्त में त संजराणी साहब तव्हां बि हर वक़्तु ज़रात ते न ॻाल्हाईंदा हूंदो कुझु ॿी दुनिया ते बि ॻाल्हाईंदा आहियूं असीं बि कुझु ॿी दुनिया ते बि ॻाल्हाए वठंदा आहियूं। साईं चयो त ही थईम साहब त ही PTI खे जेको वेलकम आहे इहो MQM खे थोरो प्रेशर ऐं थ्रेट ॾियण जी ज़रूरत मतिलबु जे हवाले सां थईम साहब हिन खे ॾिसे पियो इन जेस्चर खे MQM कहिड़ो मसइलो आहे सिंध गवर्नमेंट लाइ जंहिंजे लाइ हेॾी वॾी सोच कंदी देर सवेर त PTI मसइलो कंदी MQM सां त अहिड़ो को छो हुनखे यानी ख़ासि MQM खे दॿाइण लाइ एतिरी सोच न आहे साईं इहा ॻाल्हि न हूंदी MQM अहिड़ो को मसइलो ई कोन्हे त छो हिन लाइ एतिरी गौर फिकर कंदा। मां छोकी नंढी ॻाल्हि रखी न जेसि ताईं वरी ॻाल्हि अॻिते वधी वञे वरी पोइ डोनाल्ड ट्रम्प वारी त सवाल त हिकिड़ो वॾो उभरे थो त काफ़ी माज़ी में या को PTI खे कंहिं जलसे जी इजाज़त न आहे मिलियल पीपल्स पार्टी जलसे जी इजाज़त बि ॾिनी आहे इहो वाक़ई में हिकिड़ो सिग्निफिकेंट ॻाल्हि आहे त पिशावर खां पोइ किथे पिशावर सां मुराद KP खां पोइ पिशावर ॿियनि जायुनि ते बि KP में जलसा थिया आहिनि उनखां पोइ पहिरियों भेरो पाकिस्तान जे कंहिं कुंड में
जलसे जी इजाज़त मिले पई, वाकई में ॻाल्हि आहे। ऐं ही अगरि त मतिलबु रज़ामंदी सां पीपल्स पार्टी करे पई उहो त ठीकु, न त रिएक्शन त ईंदो कुझु न कुझु। पर अगरि रज़ामंदी न आहे ऐं हू पीपल्स पार्टी जे हिन पॉलिटिकल मनूवरिंग खे या जेस्चर खे पॉलिटिकली न ॾिसंदा त पोइ कुझु न कुझु शायदि रद्दमल बि अची वञे। कॉलर सां गुलाम फरीद सोलंकी रतो देरो। जी सोलंकी साहब छा चवणु चाहींदा? जी सॼे अली साहब मुंहिंजो सुवाल हुयो त सिंध गवर्नमेंट असांजी छा थी वियो अथसि? अहिड़ी गवर्नमेंट जा जेके बि पहिरीं स्कूल आहिनि उन्हनि में दरियूं आहिनि ई कान। मासूम ॿार आहे, सुबुह जो थधि में बेहोंशदा थी वई आहिनि, हेॾी थधि थी वई आहे जो 2-3 साल खां गवर्नमेंट खे हिन निज़ाम ई न आहे जो जनवरी वेकेशन कंदा आहिनि दिसंबर जो अधु त बहितर रहंदो न साईं। शायदि मासूम ॿार असां ॾिसूं था, असांजे पंहिंजा ॿार स्कूल मोकिली ई नथा हेॾी थधि जे करे। अहिड़ो माहौल थी वियो आहे जो थधि तमामु वधी वई आहे। गवर्नमेंट खे त हिन शइ ते तवजो ई न आहे। ठीकु सर। जी सोनी साहब, कल बि इहा ॻाल्हि कई त असांजे अक्सर सरकारी स्कूलनि में दरियूं न आहिनि, उते एॾी थधि कोहीड़े में ॿारनि खे हाणे जॾहिं माण्हू सफ़ा ईअं ॿार ईअं सी में ॾकी रहिया हूंदा त उन पढ़ंदा कहिड़ो? अच्छा, पोइ सिर्फ़ु हू कीअं ॾिसो हू टीचर्स हू बि त उन ई कमरे में बीठा आहिनि। ठीकु आहे, ॿारनि खे वधीक सी लॻंदो आहे, पर टीचर जेके माइट छॾणु अचनि था ॿारनि खे स्कूल, मोटरसाइकिल ते, रक्शे में, टांगे गाॾी ते, जंहिं ते बि, चिंची में, जंहिं में छॾणु अचनि था, सोचो उन रस्ते में उन ॿार सां जी हा ऐं हुनखे छॾणु ईंदड़ सां जी हा कहिड़ी हालत थींदी हूंदी। ऐं कोहीड़े में जॾहिं नज़र बि पूरी न पई अचे त एक्सीडेंट्स थियण जो गुमान पैदा थी वेंदो, ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु न थी पए। त छो गवर्नमेंट नथी वधाए? भला हाणे एतिरो त सदाशाह साहब कंसिडर करे त ईंदड़ साल लाइ ऐलान करे छॾियो त भला ईंदड़ साल असीं हीअ वधाए छॾींदासीं, छाकाणि त हीअ ट्रेंड त हाणे ही को पहिरियों साल ईअं न पियो थिए। बाक़ी थईम साहब, डोनाल्ड ट्रम्प साहब फरमाइनि था त मूंखे दुनिया जे, अमेरिका जे कंहिं कानून जी परवाह कोन्हे। ऐं दुनिया जी बि, दुनिया जी त अॻु में ई अमेरिका खे परवाह न हूंदी, अमेरिका जी कान, पर अमेरिकी कानून जे, छाकाणि त कांग्रेस कल कल जेको आहे को बिल पास करे छॾियो आहे त वेनेज़ुएला में हाणे वधीक हथचुरान न कर, इन ऑयल में ॿियनि में। उन में को 5 रिपब्लिकन्स बि वञी असां वटि थिया त लोटा सॾिबा, पर हुते जे लोटो कोन सॾिबो आहे, त हू वञी डेमोक्रेट सां गॾु पंहिंजे ई सदर जे ख़िलाफ़ वोट ॾेई आया आहिनि। त चए थो मूंखे अमेरिकी कानून जी परवाह कोन्हे। वेरी गुड। ऐं मूंखे जेको मुंहिंजी मॉरेलिटी, मुंहिंजो जेको छा चयो मॉरेलिटी खे, जेको मुंहिंजो दिलि कंदी त हीउ सही आहे, बसि उहो सही आहे, पोइ आउं हमला बि कंदसि, हीअ बि कंदसि। सो मूंखे ईअं लॻो त बसि ॼाण किनी डोनाल्ड ट्रम्प अची कंहिं इंटरव्यू में या पंहिंजे टीवी शो में या हू सोशल मीडिया पंहिंजो जेको अथसि नेटवर्क, उन ते अची चवंदो त आई डोनाल्ड ट्रम्प hereby declare myself as emperor of United States of America। ये त एम्परर्स वारा कम आहिनि न, जेके बादशाह सलामत हूंदा हुआ उहो कानून खां मुबरा हूंदा। यस, बादशाह सलामत जी चयल ॻाल्हि कानून हूंदी, जी हा, कानून बादशाह सलामत लागू न थींदो, बादशाह सलामत जेको चवंदो हो उहो कानून थी वेंदो हो। सो हाणे बसि इहो बाक़ी रहिजी वियो आहे त पंहिंजे पाण अमलन त उहो ई करे पियो। मोदी फोन न करे त हुन ते सैंक्शन्स लॻी वेंदा, केरु अची थोरी तारीफ़ करे छॾे हुन ते नोटनि जा हार उछलाए छॾिबा। वेनेज़ुएला जो तेल आऊं अमेरिका खणी ईंदसि, पोइ उतां पैसा कमाईंदसि, पोइ पैसा मां कंट्रोल कंदुसि, पैसा मां गॾु करे पोइ वेनेज़ुएला वारनि खे बि ॾिबो। हा 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 हा, ज़रूरु मां कंदुसि, कंट्रोल मां। भई तूं केरु? ही 18वीं सदी 17वीं सदी में खणी वियो आहे दुनिया खे। पोइ के सवाल के जेका पाण बि डिस्कशन कई, सभिनी पे कई त भई अगरि तव्हां वञी वेनेज़ुएला में कब्ज़ो करे सघो था, उनजे सदर खे खंभे खणी अची सघो था, त सुभाणे चाइना अगरि ताइवान में साॻियो कमु करे त इहो सवाल जॾहिं थियो डोनाल्ड ट्रम्प खां त चई त लॻे नथो चाइना इहो कंदो, पर करे त भले करे। जी हा, इट्स अप टू जी। यानी ही कहिड़ो वर्ल्ड ऑर्डर आहे? ही असीं 17वीं 18वीं सदी में वञूं पिया। जी हा, त जंहिं वटि ताक़त आहे पोइ ही सुभाणे मॉस्को वारी अचनि ई ज़ेलेंस्की खे जेको आहे यूक्रेन मां खंभे खणी वञनि। अॼु कयो आहे न, अॼु मिसाइल फायर कया अथई यूरोप जे बॉर्डर ते रशिया।
सो नेटो पूरे लुडन में आहे, छाकाणि त डेनमार्क चए थो त कि ग्रीनलैंड ते इहे कब्ज़ो करे वठंदे, यस जंहिं तूं अॻु में ई तोखे तुंहिंजी बेसिस अमेरिकन फोर्सिस वेठल आहिनि। हो अञा रहण लाइ तयारु आहिनि, हो चवंदा अञा मोकिल भली तूं। भाईजान पोइ ही कहिड़ी दुनिया में रहंदासीं? ही त वर्ल्ड ऑर्डर ते छा, ही त हिकु टोटल डिसऑर्डर ऐं क्योस आहे दुनिया में। जी जी कोरोना साईं जावेद अहमद लाखो साधु मां जी। लाखो साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम साईं। साईं जावेद अहमद लाखो दादू मां पियो अर्ज़ु कयां। जी साईं। साईं हिकिड़ो नंढो अर्ज़ु आहे। दादू शहर जे अंदरि मुकमल ई जेको आहे सो बदमनी शुरू थी वई आहे ऐं उन खां बाद में असां वटि कश्मीर ऐं कंदकोट जा जेके सादा रुतबा असांजे दादू शहर जे अंदरि शुरू थी विया आहिनि। विच शहर जे अंदरि विच चौंक जे अॻियां फायरिंग थी हले। राति हिकु नौजवान कल्ह जेको आहे असांजो मंगी, उहो जेको आहे सो फायरिंग जे विच जे क्रॉसिंग कंदे ऐं उहो जेको आहे शबीर ज़ख़्मी थियो आहे ऐं उन खां बाद में असांजो ताज़ियो सानायो दादू शहर जे अंदरि नादिर ख़ान जमाली ऐं हिकु मोतबर ख़ान जो फर्ज़ंद हुयो ऐं ज़मींदार हुयो, उहो शहीद थी वियो। उन खां बाद में फोरू जेके आहिनि डेली जोरी मोटरसाइकिलूं फुर धाड़ा असांजो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। मां सिर्फ़ु हिन कॉल जे करे तव्हांखे पूरे ऑल पाकिस्तान खे ॿुधाइण थो चाहियां त असांजो दादू शहर हिमल कश्मीर ऐं कंदकोट खां वधीक तमामु इंतिहा वधीक असां वटि बदमनी थी वई आहे। ठीकु साईं। ॿियो बि कॉल इब्राहिम खली जतोई शिकारपुर मां जी। जतोई साहब छा चवणु चाहींदा? अली कारी साहब खे सलाम। जी वालेकुम। हाणे असांखे साईं खां इहो सवाल त हाणे आहे त जेको शिकारपुर में कबीलाई जहिड़ा आहिनि, इन्हनि जे ख़ात्मे जी न त हुकूमत न वरी कोई सरदार क़दम खणी रहिया आहिनि। 2 ॾींहं पहिरियां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट शिकारपुर सीशन कोर्ट आयो, उते वकीलनि बि शिकायत कई त सर असां ज़ाती हिसाब सां जेको जतोई आहे या महर आहे या ॿिए क़ौम जो जंहिंजो जहिड़ो आहे उहो अदालत में बि नथो अची सघे, अहिड़ी हालात आहे। ऐं लंजार 2 ॾींहं अॻु सखरम चयो त या तारीख़ महर जतोई जहिड़े या ॿियनि जी जल्द कराईंदासीं ऐं असां जेको ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि त रियासत जी का बि रिट नथा ॾिसूं, या त रियासत उन्हनि गुंडनि ऐं ॾुआरनि जी सहूलियतकारी थी करे हथियारनि वारे शहरनि में सरेआम घुमंदा था त उन्हनि खे को। जी साईं। साईं जेको दादू मां ॻाल्हि कई ऐं पोइ बार बार हवालो ॾियनि पिया कश्मीर ऐं कंदकोट जो, कॾहिं कश्मीर ऐं कंदकोट में ईअं न हुआ। ये त तव्हां ईअं मिसाल पिया ॾियो ॼण कोई हमेशह ईअं। ऐं सुभाणे अगरि जंहिं कानून जी हुकुमरानी हुते ईंदी त हुते बि ठीकु थी वेंदो ऐं दादू बि ठीकु थी वेंदो। पर जेका ॻाल्हि आउं बार बार चवंदो हुउसि उहा ॻाल्हि आउं वरी बार बार वरजाईंदो बि आहियां। जेका शइ अॼु कंदकोट में आहे सुभाणे हू लाड़काणे में हूंदी, सुभाणे हू दादू में हूंदी, पोइ हू हैदराबाद में हूंदी, पोइ हर हंधि हूंदी। जेका शइ दादू में आहे त कीअं सम्झिजे त नौशहरे में न पहुचंदी, मोरो में न पहुचंदी। त ही हिते हिकिड़ी ज़मीन जुड़ियल ज़मीन में असीं वेठल आहियूं। सो जॾहिं सभु कुझु ठीकु थींदो त कंदकोट बि ठीकु थींदो ऐं दादू बि ठीकु थींदो। ईअं न मुमकिन आहे त दादू त ठीकु थी वञे कंदकोट ठीकु न थिए। सो बाक़ी हाल पुलिस गर्दी खे त कल्ह बि काफ़ी तफ़सील सां हिते ॻाल्हायो, जेको ही नादिर जमाली खे जेको एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग थी आहे, पर तव्हां ॾिसो त को खरदेल त कोन थो निकिरे, को ईअं थिए त को भई जांच जो ऑर्डर थी वियो जे कुझु थिए, पर जीअं खानापुरी थींदी आहे, खानापुरी थींदी आहे, पोइ खानापुरी बि किथे न थी आहे। सो इलाही अफ़सोसनाक ऐं ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे। भउ ई न आहे न जी, भउ ई न आहे न। हा बसि हू जेसि ताईं वञी धरणो केरु न हणे, पोइ मुज़ाहिरी इलाही 100,000 में माण्हू न गॾु थियनि। जीअं बदीन में कैलाश लाइ उहो कोली लाइ माण्हू गॾु थियल आहिनि, पर हुते बि हाणे हफ़्ते जी मोहलत SP साहब वरिती आहे। ज़िया लंजार बि चयो आहे त हू गिरफ़्तार थींदो हमरा जेको अक्यूज़ड आहे, पर हुनजी शायदि फैमिली अञा राज़ी न पई थी। मूंखे ख़बर न आहे त हिन महिल छा अपडेट छा आहे त फैमिली चए पई असां वेंदा, हा मदर ऐं भले मतिलबु ॻाल्हि इहा आहे त हुननि खे भला अगरि वॾे अंग में माण्हू हटी विया आहिनि, अगरि थोरे अंग में हुते आहिनि, मूंखे ख़बर न आहे केतिरो आहे, त भला इंतिज़ामिया पंचायत जो मुज़ाहिरो करे हुननि खे फैसिलिटेट करे सी में वेठा आहिनि, उन्हनि खे ठीकु आहे प्रोटेस्ट इज़ देयर, हुननि जो त माण्हू आहे न साईं। हुन औरत बेवा थी वई आहे,
हू माउ जेको आहे हुनजो जवान पुटु मरी वियो आहे, हुननि खे त आथत ईंदी ई कोन जेसि ताईं हू हुन ॾोहारी खे गिरफ़्तार थींदे न ॾिसंदा ऐं पोइ हुनखे सज़ा ईंदे न ॾिसंदा। सो पुलिस जो ही सॼो मामिलो आहे। बाक़ी पोइ जतोई साहब तो साहब भी यही ॻाल्हि कई तरह न त्यां अचां थो, तव्हां भले कॉलर नज़र मां कर समय जो टडो लायर मां जी समय जो साहब छा चवणु चाहींदा? ड्रॉप थी विद गवर्नमेंट असलम भट्टी कराची मां। जी भट्टी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असांजे KPK जो CM जेको आहे उहो को 2-3 कलाक पहिरीं अची कराची में लैंड कयो आहे। हाणे हुननि जो हले पियो, जुलूस हले पियो हुतां, पर हींअर जी ख़बर आहे ताज़ो हींअर एट प्रेज़ेंट सॼी कराची चौक थियल आहे। यानी नाज़माबाद खां वठी कयूमाबाद ताईं, सैराबकोट खां क्यामाड़ी ताईं सॼो मुल्क जाम लॻो पियो आहे, ट्रैफिक जाम आहे। त काई साहब खां पुछिणो आहे त हीअ त हिते 4 ॾींहं हूंदो, पोइ प्रिडिक्शन छा आहे? 4 ॾींहं ईअं ई बंदि रहंदो या कोई पीपल्स पार्टी को एक्शन कंदी? थैंक यू। खलील जतोई साहब फ़ोन कयो शिकारपुर मां ऐं चयो त कोई जेको तकरार आहे ऐं पोइ ॾोहारी नथा झलजनि। बिल्कुलु सही, ॾोहारियुनि खे अगरि ॿिन्ही पासनि खां जेके बि पासा आहिनि, जेके बि आहिनि, हुनजी ज़ात न हूंदी आहे, ॾोहारी ॾोहारी हूंदो आहे। पर खलील जतोई साहब हिकिड़ी तव्हां मूंसां हिकिड़ो हल्फ़ खणो मूंसां गॾु, त आईंदा तव्हां क़ौमूं न चवंदो। महिरबानी कयो, मूंखे सम्झ नथो अचे त अगरि जतोई क़ौम आहे, मेहर क़ौम आहे, सूबरा क़ौम आहे, त पोइ आऊं या काज़ी बि क़ौम आहे, त पोइ उहा सिंधी क़ौम किथां विच में हली वई? महिरबानी कयो, ही क़ौमूं न आहिनि कि क़ौम ही ग़लतुल आम थिए पियो। इनखे आऊं बार बार टोकींदो आहियां, आऊं चवंदो आहियां ही कबीला बि कोन्हनि, न ही कबीला आहिनि न ही क़ौमूं आहिनि। महिरबानी कयो, हिन पंहिंजी जेको ग़लति मुंहं ते हिकिड़ी ॻाल्हि चढ़ी वई आहे, ही सरदारनि खे वारो खाए थी जॾहिं चवनि था असांजी क़ौम, छाकाणि त हू त जेतिरो क़ौम चवंदा ऐं पंहिंजे पाण खे हुनजो सरदार चवंदा, हुननि खे वारो खाए थी। तव्हांखे जतोई साहब कीअं वारो खाए थो? पोइ सुभाणे वरी तव्हां जेको मसइलो थिए त बाक़ी सिंध जा माण्हू जेके चवनि भले इहे पंहिंजी क़ौम थियनि, अलॻि थियनि का, ईअं न कयो। इहो महिरबानी कयो, ग़लति शइ मुंहं ते चढ़ी वई आहे। हुन जतोई साहब जो ॾोहो कोन्हे, पर मुंहं ते चढ़ी वई आहे ग़लति शइ, इनखे दुरुस्त करणु खपे। छाकाणि त पोइ ही ईअं ई थींदो आहे त पहिरीं जीअं शुरू में के टोकींदो न हो त चवंदा कराची और सिंध कराची, हाणे उहा ॻाल्हि उनखां चढ़ी वई आहे, चवंदा न कराची त अलॻि ई आहे। हीअ ग़लति शइ अगरि बार बार चई वञे त पोइ हुनखे लाशोरी तौरु माण्हू तस्लीम करणु शुरू करे छॾे थो। सो जेका ग़लति आहे हुनखे माण्हू करेक्ट करे वठे, महिरबानी थींदी। बाक़ी त मर्ज़ी वारा आहियो। भट्टी साहब भट्टी साहब ही ट्रैफिक जो कलाक पहिरीं बि मूंखे कंहिं ॿुधायो त छो डाइवर्ट, मतिलबु छा रोड ते धरणो वरणो त हिननि कोन हयो हूंदो, को जुलूस कढी वञी रहिया हूंदा। अॼु त ही असां वटि ज़ुल्म इहो आहे न यार, असां हिकिड़ी सॼी जेका मेन आर्टरी आहे उहा शाराए फैसल आहे। हिन शहर में ख़ुदा न ख़ास्ता कुझु थी पए, उहो कैटास्ट्रफी या त हीअ त शहर चौक थी वेंदो। जी हा, हिकिड़ी मेन आर्टरी आहे शाराए फैसल। सो हुते कुझु बि थिए थो। सो मुंहिंजी सूं त अॼु त जीअं बि ट्रैफिक हुननि सां कीअं था हैंडल कनि ऐं डाइवर्जन्स कीअं था कनि, लेकिन मुंहिंजी गुज़ारिश हूंदी PTI जी बि लीडरशिप खे हिन में कॉपरेट कनि। जॾहिं सिंध गवर्नमेंट कॉपरेट करे पई त हीअ थोरो रोडनि जे पासे में रहो, माण्हुनि खे छो पंहिंजो वोट बैंक बि मुतासिर कयो था। ज़ाहिर जेको माण्हू हींअर फाथल हूंदो 4 कलाक 5 कलाकनि खां गाॾी में पंहिंजी फैमिली सां, उहो दुआऊं त PTI कोन ॾींदो हूंदो। हिन में को मक़बूलियत नथी मिले, अलाए छो सियासी पार्टियुनि जी ॻाल्हि सम्झ नथी अचे। हलो तव्हां एहतिजाज करे विया आहियो, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, लेकिन जुलूस खे ॼाणी आस्ते आस्ते हलाइजे त जीअं वॾो, आउं नथो चाहियां PTI करे रहिया हूंदा, पर PTI लीडरशिप खे लोकल खे कॉपरेट करणु खपे। ऐं अॼु राति जो या सुबुह जो जेके बि हुनजा ॿिया प्रोग्राम्स हुजनि, मुंहिंजे ख़्याल आहे त असांजी सीनियर एडमिनिस्ट्रेशन खे वञी हुननि सां ॻाल्हाइणु खपे, हुननि खे कॉपरेट करणु खपे। हीअ त को माण्हुनि त ॾोहो कोन कयो आहे न। अॼु कॾहिं त वरी स्टेट प्रोटोकॉल बि ॾियनि था न, त हिन करे CM हुजण जे करे रोड बि बंदि कनि था। इहो त ग़लति आहे। हींअर अगरि CM आहे त बसि पंहिंजी 4-6 गाॾियुनि सां हलियो वञे। CM त अगरि CM जो प्रोटोकॉल ॾियणो आहे त पोइ त सही, पोइ जुलूस कढी न अचे न, पोइ जुलूस कढी न अचे। ऑल फेयरनेस। हींअर तव्हांखे शारा फैसल त ॾियणो आहे त कीअं थींदो माण्हू जुलूस बि तव्हांजो ॾोहो त कोन्हे। हा, इहो इशू हिन वक़्तु हलेनि थो पिया, ॾिसूं सुभाणे ताईं मैनेज कनि था नथा कनि। ऐं पर ज़ाहिर डोनाल्ड ट्रम्प वारी ॻाल्हि हले पई, त ज़ाहिर हिन वक़्तु जेको डोनाल्ड ट्रम्प जी त सोच आहे, हाणे चवे थो त चलो ठीकु आहे, अगरि ग्रीनलैंड कब्ज़ो नथा करे सघूं त पोइ $10,000 खां $1 लख डिपेंडिंग कि केतिरी लैंड उते जेके माण्हू रहनि था पिया
उन्हनि जी केतिरी लैंड वरितल आहे उन्हनि खे $1 लख ताईं मैक्सिमम ऐं 10,000 मिनिमम माण्हुनि खे ॾींदासीं डायरेक्ट, त जीअं हू पाण जेको आहे उहो अलॻिदगी जो ऐलान कनि डेनमार्क खां। हू चयो न हाणे ही विफले पियो डोनाल्ड ट्रम्प ही चवण त मूंखे केरु हाणे ॾिसो उते कहिड़ी स्टेट अथनि मिनियापोलिस नियोप्लस मुंहिंजो नालो मुंहं ते ई नथो चढ़े, उहो स्टेट जेको रियासत आहे उन में हिकिड़ी औरत 3 ॿारनि जी मां अमेरिकन, यस सिर्फ़ु हुन पुलिस वारनि ही आइस जेको हिननि इमिग्रेंट्स लाइ जेका ठाही आहे फेडरल फोर्स, हुन मूं वीडियो हाणे त वीडियोज़ आहिनि हुते त तकड़ में वीडियोस हर जॻह ते वीडियो ठहंदी आहिनि, पोइ हुते बि ठही वई, मूं वीडियो ॾिठी हुन में हू हुननि माई खे कढणु चाहे पियो, हू डिॼी वई हूंदी, गाॾी रिवर्स कई, थोरो अॻिते कई, डज़ ऐं वरी मुंहं में गोली। अच्छा एतिरो ब्लेटेंट, एतिरो खुले आम बदमाशी उते इन आइस जेका कई पुलिस वारनि जेको एहलकार आहिनि, उनखां पोइ जेका मूंखे मां अचरज में पइजी वियसि। पहिरीं चयो डोनाल्ड ट्रम्प चयो त हुन सेल्फ डिफेंस में मारियो आहे, पोइ हुन जी जेके सेक्रेटरी आहे होमलैंड सिक्योरिटी जेकी सेक्रेटरी माई आहे हू चए पई त ही त बिल्कुलु ठीकु आहे, हू गाॾी हुन ते चाढ़े रही हुनखे मारण लाइ, हुन सेल्फ डिफेंस में मारियो। अड़े शर्म कयो, मतिलबु मूंखे लॻो त ही को पाकिस्तान इंडिया या मतिलबु बांग्लादेश या अहिड़े मुल्कनि में जेको वाक़ियो हूंदो आहे न, पोइ उते इते बि जॾहिं ॻाल्हि एतिरी पधरी पट थी वेंदी आहे त सरकार हुनजी पंहिंजे अहलकार जी सपोर्ट में न निकिरंदी आहे, चवंदी न हिन ग़लति कयो आहे, इंक्वायरी थींदी, सस्पेंड कयोसि, बदमाशी जी इंतिहा आहे। सो लुक व्हाट्स हैपनिंग, डोनाल्ड ट्रम्प डोमेस्टिक यानी पंहिंजे अंदरि पंहिंजे नैरेटिव में बि हारायो वियो आहे, पंहिंजी मैनेजमेंट में बि हारायो वियो आहे, जेको इंटरनेशनल हरकतूं करे पियो उन में बि हू फ्लॉप थी वियो आहे। थींदो लाज़िम जी, ठीकु आहे, त हाणे आहे ज़िद, त हिन जो को कीअं अमेरिका ॾिसो चवण त सही डीप स्टेट जेका अमेरिका जी आहे उहो बि वेनेज़ुएला में चाहे पई, उहा बि ग्रीनलैंड चाहे पई, मूंखे तव्हां सम्झायो जेका डीप स्टेट अमेरिका जेके जेको क़ौमी मुफ़ाद आहिनि उहो त हमेशह उनजो ख़्यालु कंदा आहिनि। भई इराक वॉर बि छा हुई, तेल लाइ हुई न, पर को ड्रामो को वॾो को जवाज़ ठाहिबो आहे, इहो खुले आम ईअं बि मतिलबु सफ़ा नेकेड क़िस्म जी गुफ़्तगू त बाबा असांखे तेल खपे, ग्रीनलैंड असांखे खपे, छाकाणि त असांखे हुते भई तव्हांजी हुते त मुआहिदो तव्हांजो डेनमार्क सां ऐं ग्रीनलैंड सां थियल आहे, तव्हांजी फ़ौजूं त अॻु में ई हुते वेठल आहिनि, दरअसल फ़ौजूं न विहारणियूं आहिनि, हुतां रेयर मिनरल खपे, मादनियात खपे, एंटार्क्टिका ते इज़ी एक्सेस खपे, ॿियो छा एक्सेस बि खपे, मादनियात खपे, एक्सेस त असां हुते वेठा आहिनि न, ॿियो कहिड़ो एक्सेस, जॾहिं हिननि जो पंहिंजो बि थी वेंदो पोइ डेनमार्क वारे चवनि त कोन था तव्हां पंहिंजा फ़ौजी कढो, मसइलो आहे हू रेयर मिनरल्स, हुते तव्हांखे तेल खपे, ही तव्हां जेको ब्रिटिश बरतानी सरकार हूंदी, बिल्कुलु ईस्ट इंडिया कंपनी ऐं बरतानी सरकार, तव्हां त उहो थी आहियो, उहो बि वरी ईस्ट इंडिया कंपनी विच में विझंदा, तव्हां त उहो बि नथा विझो। आई बिलीव के ही फेबररी में हिनखे शदीद हिकिड़ी शिकस्त ईंदी रिपब्लिकन्स खे, ऐं पोइ हिनखे फारिग थियणो पइजी वेंदो डोनाल्ड ट्रम्प खे। माण्हू चवनि था त ही डेस्परेशन में शायदि ईरान वारे मामले खे अञा ख़राब करे, बिकॉज ही उते कुझु माण्हू इहो तबसरा कनि था त ही सीज़ के भई मुंहिंजो अगरि हाणे को नैरेटिव बिल्डिंग में का शइ मदद थी सघे थी त ईरान जो तख़्तो उल्टाए करे मां कुझु कमाए सघां थो नालो। ॾिस उनमें कमाए न सघंदो, हुन में बि इहो थींदो त हिकिड़ो डाइवर्जन, माण्हुनि खे ध्यानु हटाइण, त ही माई मरी वई ख़ैर थी वियो, मां वेनेज़ुएला जो खणी आहियां, ही सभु हिकिड़ी डिफ्लेक्शन, हिकिड़ी डिस्ट्रैक्ट करण जी कोशिशि आहे, ध्यानु हटाइण जी कोशिशि आहे। लेकिन ट्रम्प जेको हिन नारे ते आयो त हू जंगियूं न कंदो, हाणे वरी ईरान में बि घड़ी वेंदो, त हुनजो हुन नैरेटिव जो बयानीअ जो छा थियो, अॼु के मुंहिंजी तवका खां पहिरीं हलियो वञी वेंदो शायदि, मूं त तव्हांखे यादि आहे खटे आयो त मूं तव्हांखे चयो त अगरि ही 4 साल रहिजी वियो त दुनिया जो नक्शो मटिजी वेंदो। तव्हां ॾिसो पाण खे डिफरेंट दुनिया में रहूं था, जिते चए त चीन खे अगरि भले ताइवान ते हमिलो करिणो आहे त भले करे वठे, अरे तुंहिंजी पंहिंजी फ़ौजूं अमेरिकन फ़ौजूं वेठियूं आहिनि हुते, कीअं चाइना हमिलो करे छॾे ताइवान में, उहो त वर्ल्ड वॉर थी वञे न, ऑब्वियसली ही छा पियो ॻाल्हाए, बुज़ुर्ग ॻाल्हाए छा पियो, त
हिते मुल्क चए थो ई मूंखे खपे थी ज़मीन मूंखे वणी वई आहे प्लॉट बाबा तूं भाई लोग आई छा भाई लोग हूंदा न या वॾेरो हूंदो बाबा ई ॿनी मूंखे वणे थी विकिणी ॾे कमाल थी पोइ असां नंढनि मुल्कनि खे छा करणु खपे तव्हां त ख़ैर न्यूक्लियर मुल्क कयो थोरो ॾुखियो थींदो लेकिन कंहिं न कंहिं सूरत में ही जेको वर्ल्ड ऑर्डर आहे ही डिसऑर्डर थियो आहे ऐं हिन डिसऑर्डर मां वरी को ॿियो ऑर्डर निकिरे थो ज़ाहिर आहे पर डिसऑर्डर बसि नुक़सानु घटि ॾे हा ठीकु आहे सभु बड़ी महिरबानी साहब नाज़ी अॼु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी मिला ईंदड़ प्रोग्राम दौर में